अस्सलाम वालेकुम। या अली मदद मुमताज़ molai जी तरफ़ां सभिनी सिंध वारनि खे सलाम क़बूल पे। दोस्तो, जीअं त ही राति जेको ॾुखाईंदड़ वाक़ियो असां ॿुधोसीं, असांजी मासूम फ़नकारा खे क़त्लु कयो वियो। तमामु तकलीफ़ थी आहे मूंखे इन ॻाल्हि जी। ईअं असां सभु सिंधी फ़नकार हुननि सां ॾुख में शरीक आहियूं। samina सिंधु जे वारसनि सां ही वॾी तकलीफ़ थी आहे। ही असां आर्टिस्टनि सां जेको इहो थिए पियो, इहो तमामु ग़लति पियो थिए। हीअ अॼु जो मामूल न आहे, हमेशह थींदो थो रहे, इन ते कोई बि अमल नथो थिए। असांजी सिंध में जॾहिं आर्टिस्ट वेंदो आहे कंहिं ख़ुशी में, त वापसी में हुनजे उन अङण जे लाइ दुआऊं घुरंदो आहे। जेको उतां रिज़क खणी पंहिंजे बचनि खे ॾींदो आहे, उनजा बचा बि दुआऊं कंदा आहिनि त मुंहिंजा मौला हमेशह इन ॻोठ ते, इन शहर में हमेशह ख़ुशियूं आण, हमेशह इन ॻोठ में मोहबतूं हुजनि। असां दुआ जो दर आहियूं, फ़क़ीर माण्हू आहियूं, दुआऊं ॾींदा आहियूं। ऐं आर्टिस्ट वञे तव्हां सां ख़ुशियूं वंडण, उनजो वापसी में तव्हां लाश मोकिले छॾियो, सो बि कंहिं औरत छा हूंदी आहे, मज़लूम हूंदी आहे, हिकु मासूम लेडीस औरत। इहो तमामु ग़लति अमल थियो आहे ऐं तमामु ग़लति थियो आहे। मां सख़्तु लफ़्ज़नि में मज़ामत करियां थो पंहिंजे शाइरनि सां गॾु, हाशिम चांडियो, अमजद चांडियो, शाहिद चांडियो, असगर मुगेरी, परेल मुगेरी, मोहम्मद अली चाचड़, अहमद अली चाचड़, बशीर घोटो ऐं मुंहिंजो प्यारो भाउ हाजी उबैद जतोई, शम्स महर ऐं यासीन पामर, आलम ख़ान मलहण, सभु जेके बि मुंहिंजा शाइर आहिनि, मुस्तफ़ा molai, डीसी चाचड़, तौफ़ीक़ महर ऐं असांजो प्यारो दोस्त देशी नज़ीर मज़ारी, मुस्तफ़ा molai, सभु असां गॾु एजाज कयूं था, पंहिंजे सख़्तु लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था त हीउ तमामु ग़लति थियो आहे, ईअं थियणु न खपे। हा, आउं त पाकिस्तान जा 3 सूबा ॻायां पियो, बलूचिस्तान, पंजाब, सिंध, सगोरी पंहिंजी। असांजी तक़रीबन जॻहनि ते फ़नकार वञे थो, उनखे इज़त मिले थी, बाइज़त आर्टिस्ट खे नाम ॾियनि था, ॿुधनि था, बाइज़त उनखे मान ॾियनि था। ईअं न आहे त सॼी सिंध असांजी अहिड़ी आहे। असांजी सिंध तमामु मोहबत भरी सिंध आहे। कुझु ज़िला आहिनि अहिड़ा जिन में अॼु जो ॼण उहा जहालत न वई आहे। ईअं न थियणु खपे। इहो जेको अमल आहे, इहो तमामु ग़लति अमल आहे। मां हिन ॾुख में अदी samina सिंधु जे वारसनि सां शरीक आहियां। अलाह हुनखे सब्र जी तौफ़ीक़ अदा फ़रमाईंदो। वॾी महिरबानी। या अली मदद।